सजे मेराज जो उन सजे सफर जो तज़किरो अल्लाह कुरान में लिखियो आहे। सुभान अल्लाह। अॼु उन सजे सफर के बयान करण जे लाइ मां आयो आहियां। सफर तो कोन थो ॿुधाए सघां, पर जेका अल्लाह जेतिरो मूंखां चवरायो उन जे लाइ थोरो ध्यानु हाज़िर कर। छो जो पुट हींअर असांजी क़ौम में अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज न कयो। अहिड़ा बदबख्त आहिनि। अल्लाह मदीने वारे साईं जे मेराज जा सिरे खां मुनकिर आहिनि। हिकिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा त मदीने वारे साईं मेराज कयो, पर मेराज में जिब्रील अमीन जी ज़ियारत करे मोटी आहे। हिकिड़ा माण्हू आहिनि चवंदा त मदीने वारो साईं वियो, पर आसमान ज़मीन कुर्सियूं घुमी पोइ मोटी आयो, अल्लाह न ॾिठी। पर क़ुरान मजीद उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो रद्द कयो आहे। अॼु अचो त तव्हांखे क़ुरान अल्लाह घणा ॾींहं शेर ॿुधा अथव, अॼु क़ुरान ॿुधो। रब थो फरमाए वन्नज्मि इज़ा हवा। सुभान अल्लाह। कसम मूंखे सितारे जो जेॾी महिल उभरियो। वन्नज्मि इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा। चओ न सुभान अल्लाह। ओ महबूब तुंहिंजे दोस्त तोखे कॾहिं छॾियो ई कोन्हे, तोखे तन्हा कोन छॾे, तोखे अकेलो कोन छॾे। वमा यंतिकु अनिल हवा। ओ दुनिया वारो ॿुधो, मुंहिंजो महबूब पाण नाहे ॻाल्हाईंदो, उन जी ज़ुबान तां मां रब ॻाल्हाईंदो आहियां। इन हुवा इल्ला वहयु यूहा। या मुस्तफा जी जेका ॻाल्हि हूंदी अथव मूं रब जी वही हूंदी आहे। चओ न सुभान अल्लाह। अल्लमहु शदीदुल कुवा। सुभान अल्लाह। हिकिड़ी वही आहे जेका महबूब खे ॾिनी वई आहे। जेको महबूब थो ॻाल्हाए न, इन जो ॻाल्हाइण आम न सम्झजो, इन जी ज़बान खे घटि न सम्झजो। जो मुस्तफ़ा जेको मेराज जो वाक़ियो थो बयान करे, इहो पाण नथो बयान करे, मां रब थो ॿुधायांसि पियो। मुस्तफ़ा जी ज़बान नाहे, मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि नाहे। ओ दुनिया वारो तव्हां चओ था त मोहम्मद मुस्तफ़ा मेराज कयो, मुस्तफ़ा खां दलील था घुरो, मुंहिंजे लजपाल नबी जी ज़बान ते यकीन नथा कयो। दुनिया वारो ॿुधो, वमा यंतिकु अनिल हवा। मुंहिंजो सुहिणो महबूब पाण नथो ॻाल्हाए। इन हुवा इल्ला वहयु यूहा। रब थो बयान कयां पियो। ॿुधव, सम्झो था या न? हाणे थोरो ॿुधो, थोरो तफ़सीर ॿुधायां, थोरो तर्जुमो। रब करीम फरमायो वन नज्म, कसम सुरैया सितारे जो। सुरैया पुट हिकिड़ो आसमान ते सितारो हूंदो आहे। अकुल वारा जेके ॾाहा आहिनि चवंदा आहिनि जेॾी महिल सितारो इहो उभरंदो आहे त इहो बरकतुनि वारो सितारो हूंदो आहे। जेॾी महिल इन जो ज़ुहूर थींदो आहे त क़ौमुनि जे मथां अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे। मदीने वारे मीर लजपाल नबी जी ज़ात खे रब तशबीह ॾिनी सुरैया सितारे जी। उहो सितारो जेको बख़्तावर आहे, भाग वारो आहे। रब फरमायो वन नज्म, कसम इन सितारे जो जेॾी महिल उभरे पियो। हिकिड़ो आहे सम्झजांइ त रब छा थो चवे। वन नज्म, कसम इन सुरैया सितारे जो जेॾी महिल चढ़ियो पे, इज़ा हवा। वन नज्मि जेॾी महिल उभरियो, इज़ा हवा जेॾी महिल लथो। सुभान अल्लाह। वियो पे तेॾी महिल बि कसम खणी ॿुधाई, लथो पे ओॾी जेॾी महिल जी ॻाल्हि ॿुधाई। सुभान अल्लाह। अखर ई ॿ सॼो मेराज बयान थी वियो। क़ुरान में अल्लाह तबारक व तआला
सूरत नजम जूं 18 आयतूं महबूब जे मेराज जे लाइ मुक़ररु कयूं। सुभान अल्लाह, वाह साईं वाह। 18 आयतूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पुट मेराज छा हो हाणे थोरो उहो तव्हांखे वज़ाहत ॿुधाया। आलिमनि खां तव्हां ॿुधो पर मूं फ़क़ीर जी ज़बानी ॿुधो। अल्लाह। मदीने मक्का मुकर्रमा में महबूब लजपाल नबी ऐलान नबूवत फरमाए 40 सालनि खां पोइ मुंहिंजे लजपाल नबीअ खे नबूवत जी मिली। ऐलान नबूवत महबूबन फरमायो। नबीअ त महबूब नबीअनि खां अॻु में बि नबी आहे, दुनिया जे ठहण खां अॻु में बि नबी आहे, पर मदीने वारे साईं ऐलान नबूवत 40 साल कयो। 12 साल बाद में इन ऐलान खां 12 साल पोइ मुंहिंजे महबूब लजपाल नबीअ हिकिड़ी राति, हिकिड़ी रिवायत में आहे त उम्मे हानी जे घर में सुतल आहे, हिकिड़ी रिवायत में आहे त मदीने वारा साईं मस्जिद हराम में सुतल आहे। महबूब सुता पिया, अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्रील अल्लाह। जिब्रील वञ जन्नत जी जेका भली सवारी हुजे उहा काहे मुंहिंजे महबूब खे मुंहुं ॾे वठी आहे। समझींदो? समझींदो न? अल्लाह। घणा ॾींहं तव्हां शेर ॿुधाइण कोन ॿुधाईंदुसि। सम्झो थोरो। मदीने वारे साईं खे रब फरमायो हज़रत जिब्रील खे हुकुम मिलियो जन्नत जी भली सवारी काहे मुंहिंजे महबूब ॾे खणी अर्ज़ कर या रसूल अल्लाह तुंहिंजो रब चाहे थो त अॼु तोखे पंहिंजो दीदार कराए। जिब्रील अकेलो न वञजाए, हीअं कजाए जो पाण सां मलाइकनि जी फौज वठी वञजाए। हिकिड़ो न 70,000 मलाइक वठी वञजाए। पोइ जिब्रील अॻियां हो सवारी कायो पियो अचे, पोयां 70,000 मलाइक। सिधो महबूब फरमाए मां सुतो पियो हुअसि घर में, हीअं ॾिठमि त छित खुली वई। जिब्रील आयो अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह अॼु अर्शन ते हबीबे ख़ुदा संभरण वारी कयो, संभरण वारी कयो, सोना त्यारी कयो, संभरण वारी। सुभान अल्लाह। साईं फरमाए मूंखे जिब्रील वठी हीअं निकितो आहे। क़ुरान मजीद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, पाक उहा ज़ात जे महबूब खे सैर करायो। पाक उहा ज़ात जे काइनात जोड़ी, पाक उहा ज़ात जे पंहिंजे महबूब खे वठी सैर कराया। सैर सॾिबो आहे हर शइ खे ॾिसी यादि करण खे, सम्झंदो वञे, हर शइ जो मुशाहिदो कंदो वञे। हिकिड़ो हूंदो आहे सैर, ॿियो हूंदो आहे सफ़र। जी मुंहिंजा साईं नज वांगुरु अॼु तव्हां बि थका पिया। हिकिड़ो हूंदो आहे सैर, ॿियो हूंदो आहे सफ़र। सफ़र माना गाॾी में चढ़े निंड या खोंगरा हुजनि सिधो कराची वञी गाॾी पुॼी। कुझु ॾिस या न ॾिस पर तुंहिंजो मंज़िल ते तोखे गाॾी पहुचाईंदी। सैर सुबुह जो सिंध कॉलोनी मां निकिते, ॿाहिरि आए निमाज़ पढ़ी मौलवी नजम जे पुठियां, वरी कचहरी कयईसि, वरी घर वरी चांहि जो कोप पीतुई, वरी घरां ॿाहिरि निकिते हुन सां कचहरी, हुन सां कचहरी। घुमंदो 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 सॼो मोरो घुमी मोटी आए। माण्हू चवंदा यादा किॾे वियो आहीं? चई यार घुमण वियो हुअसि, सैर करण वियो हुअसि। सुभान अल्लाह। सम्झो था? पुट सफ़र हूंदो आहे बसि गाॾी में वेह सिधो धू पंहिंजी मंज़िल ते, पर सैर हूंदो आहे हर शइ खे ॾिसजे। मदीने वारे मीर जेॾी महिल मस्जिद हराम खां निकितो आहे, मुंहिंजो लजपाल नबी जेॾी महिल मके खां रवानो थियो आहे, रब फरमायो पाक उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे माने खे, केॾी महिल राति जे थोरड़े हिसे में हीअं जो वठी हलियोसि मस्जिद हराम खां इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद अक़सा ताईं मुंहिंजे महबूब खे पाण रब घुमायो।
सभई महबूब जे अॻियां आंदा विया महबूब हीअ काइनात थई ये ज़मीन थई ये जबल थई ये खज़ाना थई ए महबूब हे मूं रब जी कारीगरी थई तूं ॾिसंदो वञ हे सभु तो महबूब ला खलकिया सुभान अल्लाह ओ महबूब तोखे न जोड़िया तोखे न पैदा कया त काइनात न ठाया असां बि आयो यार ओ महबूब सुन ॾियो त ख़बर हर शइ खां अव्वल रब छा पैदा कयो महबूब था फरमाइनि ओ पुछण वारा सभिनी खां अव्वल तुंहिंजे नबीअ जो नूर बणायो वियो जे महबूब जे करे काइनात ठही तूं ऐं मां जोड़ियासीं अॼु महबूब खे रब पियो चवे त हल महबूब हली ॾिस सुभान अल्लाह पुछंदा ॾिसंदा त हीअ दुनिया कंहिं ॾिठी आहे या न ॾिठी आहे एॾी वॾी काइनात आहे महबूब मां चवंदुसि त मुंहिंजे महबूब ॾिठी आहे मुंहिंजा मुर्शिद करीम वेंदा आहिनि सफ़रनि ते केॾी महिल साईं तुर्की वेठा आहिनि केॾी महिल सऊदी अरब वेठा आहिनि दुनिया ॾिसनि था पर दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क महदूद मुल्क माण्हू ॾिसी थो सघे दुनिया जी ज़मीन खे ॾिसी थो सघे पर कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी इज़त जे मथां कुर्बान महबूब जा फरमाइनि जेॾी महिल मुंहिंजी सवारी हली आहे ज़मीन त ज़मीन पे ॾिठुमि मां ज़मीन जा किनारा बि ॾिठा पर ज़मीन जे अंदरि छा आहे उहो बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो सुभान अल्लाह सफ़र कंदे कंदे हीअ ॻाढ़ी मिटीअ जे दड़े खां लंघियुसि हीअं जो ॾिसां त मिटीअ जे अंदरि अल्लाह जो नबी सुहिणो मूसा कलीमुल्लाह ॿाहूं ॿधियूं बीठो आहे ऐं मूं मुहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद थो पढ़े चवे थो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह महबूब ते दुरूद पे पढ़े महबूब फरमायो हिन न अखियुनि सां मूसा कलीमुल्लाह खे ॾिठुमि ऐं हुन जा सत मालूम छा थियो दुनिया वारनि जो ॾिसण की शइ आहे मुस्तफ़ा जो ॾिसण जेॾी महिल महबूब मोटी आया मके में मोटी आया त मके वारनि चयो त सुबुह जो सवेर महबूब पिया फरमाइनि त हेॾो वॾो सफ़र करे आयो माण्हू पुछंदा कीअं माण्हुनि खे ॿुधायां माण्हुनि खे मां कीअं ॿुधायां हे सफ़र करे आयो आहियां साईं जन इन ॻाल्हियुनि में ई हुया मथां अबू जहल अचे पहुतो मथां अबू जहल आयो मोहम्मद ॾे ख़बर अॼु का नई ॻाल्हि अथई मुंहं में ई अहिड़ो चंडरो गॾियो जो साईं जन जी रुगो ॻाल्हि ॿुधे मके में पाणी पहुचाईंदी सुभान अल्लाह साईं जन पिया फरमाइनि त मां मके वारनि खे कीअं ॿुधाईंदुसि साम्हूं अबू जहल आयो थी ॾे ख़बर भला का नई का ॻाल्हि आहे साईं जन फरमायो हा आहे ते कहिड़ी ॻाल्हि मदीने वारे साईं फरमायो राति पंहिंजे रब जो दीदार कयो पंहिंजे महबूब हक़ीक़ी सां मुलाक़ात करे आयो हाँ इहो छा थो चवी साईं ॾिठो अथमि ॿियो वरी ॻोठारनि खे ॿियनि खे कबीले वारनि खे अचो अचो वारो कयो छा आहे अचो त सही नई ॻाल्हि ॿुधो न सभु सरदारनि खे कोमारनि खे वठी आयो मुहम्मद हाणे वरी ॿुधा वरी तकरीर कर हाय हाय अल्लाह रब चाहींदो आहे जॾहिं रब चाहींदो आहे त दुश्मननि जे हथां पंहिंजे महबूब जी तारीफ़ कराईंदो आहे दुश्मननि खे घुराए दुश्मननि जे हथां महबूब जी तारीफ़ ॿुधाईंदो आहे सुभान अल्लाह सभु मक्की वारा वेठा आहिनि हाणे मुस्तफ़ा ॿुधाए थो पियो महबूब पे सोचो त कीअं ॿुधायां हेॾे सभु गॾिजी आया हिकिड़ो अबू जहल या ॿियो को भॼंदो वियो वञी अबू बकर सिद्दीक़ जी सॾ कई ओ सिद्दीक़ ओ अबू बकर हेॾे त ॿुध वॾो अॼु वॾी वॾी ॻाल्हि थी वई
जी छा थियो चए जे तुंहिंजो नबी वॾी ॻाल्हि पियो थो करे चए थो सॼी दुनिया घुमी आयो आहे सॼी दुनिया घुमी आयो आहे जी छा थो चवीं ईअं कीअं थो थी सघे जी तुंहिंजे नबी चयो आहे जी जे मुंहिंजे नबी चयो आहे त मुंहिंजो मां शाहिदी थो ॾियां मुंहिंजो महबूब सचो आहे मां गवाही थो ॾियां त मुंहिंजो महबूब कॾहिं कूड़ न ॻाल्हाई समझी वञ त कंहिंजे टोले वारो वधीक मां कोन थो ॻाल्हायां सुभान अल्लाह मुंहिंजो कमु बि ॻाल्हाइण कोन्हे सुभान अल्लाह हाणे अचो वरी सफ़र ते साईं फरमायो वन नजमी इज़ा हवा जेॾी महिल अक्सा खां मथे मुंहिंजो महबूब हलियो आहे जेॾी महिल पहिरें आसमान ॿिए टे चौथे पंजे छहें सतें आसमान ताईं महबूब सफ़र इख्तियार कयो आहे मुंहिंजो महबूब जेॾी महिल रवानो थियो आहे इन हलण जो इन सफ़र जो मां कसम थो खणां छो जो जिथे महबूब कदम रखे कदम कदम से मथा मुंहिंजे रब जी निगाह हूंदी आहे जेॾी महिल महबूब हलंदो आहे उन जो हलण रब फरमाईंदो आहे इनो ए महबूब तूं त हर लम्हे मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आई तूं त हर लम्हे मुंहिंजी दीदुनि अॻियां आई महबूब हलंदो आहे रब वेही ॾिसंदो आहे महबूब पंहिंजे महबूब खे ॾिसे अॼु जो मुल्लो वेही एतिराज़ करे ॿियो त कुझु कोन थो चई सघिजे न जेॾी महिल महबूब जे सफ़र जो सफ़र नामो रब पाण बयान करे हर रमज़ान में तरावी पढ़ंदो ई इमाम सगोर हाफ़िज़ सगोर ईअं ॿाहूं ॿधराए अल्लाह अकबर कराए निमाज़ में अल्लाह जी इबादत में कुरान शरीफ ये सूरत पढ़नो वन नजमी इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल कुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुवा बिल उफुकिल आला सुम्मा दना फतदल्ला हाणे कुरान पढ़े तो पियो तहां समझो था त कुरान पर हेॾे ॿुधो त सही है मुस्तफा जो सफ़र नामो रब पियो पढ़ी निमाज़ पियो करी रब जी इबादत पियो पर काई मुस्तफा जी तारीफ़ पियो न को शरीयत जो मामलो न को तरीक़त जो मामलो न दुनिया जेका रस्मो रवाज जी ॻाल्हि हिते ॻाल्हि आमिना जे लाल जी इमाम पढ़े पियो मुक्तदी ॿुधे पियो ख़ामोश थियो करे तारीफ़ मुस्तफा जी पियो ॿुधाए कीअं पंहिंजे महबूब खे रब वठी वियो कीअं पंहिंजे महबूब खे अर्श मुअल्ला ते घुमायई दुनिया जा नज़ारा ॾेखारियईंसि दुनिया काइनात जहान अर्श कुर्सियूं ॾेखारियईंसि बीठो निमाज़ में ॻाए मुस्तफा जी तारीफ़ तॾहिं त असां चवंदा आहियूं कोई मिसल नी ढोलण जी कोई मिसल नी सैयद दी चुप कर मेरे अली इथे जा नयो बोलण दी अजीब माजरा पुट माण्हू था चवनि मदीने वारे साईं मेराज न कयो हीअं न कयो पर अजीब माहौल आहे अजीब आहे महबूब करीमन फरमायो त जेॾी महिल छहें आसमान ते पहुतुसि त मूसा कलीमुल्लाह बीठो मां वियुसि मथे अर्श मौला ते रब जे हुज़ूर वियुसि दीदार कयमि मोटी जेॾी महिल अर्श मौला खां हेठि छहें आसमान ते आयुसि ॾिसां त मूसा अॻ में मुंहिंजो रस्तो झलियो बीठो आहे या रसूल अल्लाह ॾियो ख़बर किॾे विया हो साईं फरमाए वियो हुअसि पंहिंजे रब जे हुज़ूर महबूब रब सां मिलण भला ॾियो ख़बर कुझु मिलियव सुभान अल्लाह को तोहफ़ो वोहफ़ो मिलियो साईं फरमायो हा मिलियो छा मिलियो साईं निमाज़ मिली साईं घणी निमाज़ साईं 50 निमाज़ूं हाणे ॿुधजाए हे त चवनि त मदीने वारो साईं मेराज कीअं कयो महबूब जी ज़बानी थो ॿुधायां साईं फरमायो त मूसा कलीमुल्लाह चयो साईं कोन पढ़ंदई हे सिंध कॉलोनी वारा साईं 50 निमाज़ूं सॼो ॾींहुं मस्जिद में मुसलो हूंदनि कोन पढ़ंदई वारो कर मोट पंहिंजे रब ॾे
तू एकड़े मेराज जी तो गाल करी महबूब वरी बीहर मेराज ते सुभान अल्लाह या उते रब खे चन मौला हे कोन पढ़ंदा मूसा कलीमुल्लाह के झलियूं बीठो आ चवे तो त मां बनी इसराइलन के आजमायूं वेठो आ कोन पढ़ंदा साईं वारो कर का घट कर नमाज अल्लाह पंज घट के मोटी आयो मूसा कलीमुल्लाह साईं साईं ने फरमा पंज घटियूं 45 साईं कोन पढ़ंदे सच्ची तो चवां साईं ने फरमा हां ठीक आ भला वरी तो वञा वरी बीहर टीहर मुस्तफा करीम टीहर थो वञे पियो वरी मेराज ते वरी काबा कौसैन में थो वञे पियो वरी महबूब विया मोटी आया मूसा साईं साईं वरी पंज घटियूं आहिनि इहे मदीने वारो साईं 9 दफ़ा आयो वई वियो घणा दफ़ा 9 दफ़ा आयो वई वियो सुभान अल्लाह जन्मल मोटी आयो न त मदीने वारे साईं जी घर वारी अम्मा आयशा सिद्दीका चवे थी त मदीने वारे साईं जे बारे में जेको चवे तो त महबूब मेराज कयो जिस्म सां गॾु वियो महबूब वियो इने कूड़ ॻाल्हायो इने ग़लत चयो मुस्तफा करीम जिस्म सां कॾहिं मेराज न कयो आशिक वेठा आशिक वेठा उन्हनि जो अम्मा जी चल तुंहिंजी शादी थी आहे महबूब जे हिजरत खां पोइ महबूब मके खां जेमल मदीने आयो तुंहिंजी पोइ शादी थी आहे हे मुस्तफा जे मेराज जी ॻाल्हि थी आहे हिजरत खां बि साल पहिरीं अम्मा जे ॻाल्हि जी तूं इनकार थी करी असां कोन था चऊं त तूं ग़लति थी ॻाल्हाई मेराज पियो है अम्मा महबूब तो सा सुतल हो आरामी हो ओडी मल ख्वाब में मेराज थियो हुयस छो जो मुहद्दिसन फरमायो त मदीने वाले साईं के 36 दफा मेराज थिया सुभान अल्लाह ये मेराज थई सुभान अल्लाह हींअर ॿुधाया मैं सुभान अल्लाह पो रब कायनात फरमायो वन नजमी इदा हवा मा दल्ल साहिबुकुम व मा गवा जेमल मां मोहम्मद मुस्तफा मथे अर्शन ते हलुस जेमल पहिरे आसमान ते पहुतुस त आसमान जो दर बंद हुयो जेमल दर के जिब्रील